माउ जा पेर धोई पीअण जा मिसाल केतिरा ई ॾिना वेंदा आहिनि, पर पाकिस्तानी शोबिज़ इंडस्ट्री में हिकु अहिड़ो अदाकार आहे जेको वाक़ई पंहिंजी माउ जा पेर धोई पी वियो ऐं खेसि अहिड़ी दुआ लॻी जो वॾो फ़नकार बणिजी वियो। हिकु इंटरव्यू में संदसि चवणु हो त मूंखे लाहौर में बैन कयो वियो हो ऐं पोइ मूंखे हिकु दोस्त चयो त कराची अचु, कराची वॾो शहर आहे, तोखे कमु मिली वेंदो। इन लाइ मां कराची तयारु थियुसि, पर वञण खां अॻु में पंहिंजी माउ जा पेर धोई पाणीअ जो गिलास पी छॾियो ऐं कराची अची वियुसि। माउ जी दुआनि सां मूंखे कराचीअ में कमु मिली वियो। आगा अली इहे ॻाल्हियूं हिकु शो दौरान सवालनि जा जवाब ॾींदे कयूं। हुन चयो त केतिरियूं ई अदाकाराऊं साणसि गॾु कमु करण खां लवाईंदियूं हुयूं। आगा अली इन जो सबबु ॿुधायो त उन्हनि जी मङणी थी वेंदी हुई ऐं उन्हनि जा मङेदा खेनि रुॻो मूंसां गॾु कमु करण खां रोकींदा हुआ। पोइ मां उन्हनि खे फ़ोन करे पुछंदो बि हुयुसि त मूंसां कहिड़ो मसइलो आहे जो पंहिंजी मङेदी खे रोकियो था। पोइ डायरेक्टर बि फ़ोन करे चवंदो हो त फलाणी अदाकारा तोसां गॾु कमु नथी करणु चाहे, खेसि पंहिंजे मङेदे रोके वरितो आहे। पर पोइ आगा अली पाण बि शादी करे वरिती, पर सुहिणी सेफ्ती ज़ाल सां संदसि लाॻापा ठीकु न रहिया। पोइ ॿिन्ही विच में तलाक थी वई ऐं हाणे वरी आगा अली ॿी शादी कई आहे।